ताक़त जा कैप्सूल था खाओ, ही हिकु मेवो खाओ ऐं जादू ॾिसो। आड़ू खाओ, सिहत ठाहियो। आड़ू खाइण सां इंसान खे कुदरती ताक़त मिलंदी आहे, जंहिंजो को मिसाल नथो मिले। आड़ू हिकु फ्रूट आहे। आड़ू खाइण सां दिलि जूं बीमारियूं घटि थींदियूं आहिनि, जंहिंजे करे इंसान हमेशह एक्टिव रहंदो आहे ऐं घणनि बीमारियुनि खां बि बचंदो आहे। आड़ू खाइण सां इंसान मोटापे खां बचे थो। वज़न घटाइण में बि आड़ू मेवो तमामु घणी मदद कंदो आहे ऐं हीउ मेवो बाज़ार मां आसानीअ सां मिली बि वेंदो आहे। आड़ू नंढा नज़र ईंदा आहिनि, पर उहे तमामु घणा ताक़तवर मेवा आहिनि। केतिरनि विटामिन सां भरियल ऐं मालामाल ही मेवो सिहत लाइ तमामु घणो फ़ाइदेमंद साबित थिए थो। उनखे खाइण सां हाज़मे जो निज़ाम बि बहितर थिए थो। सिर्फ़ 2 आड़ू, 34 कैलोरीज़, 8 ग्राम कार्बोहाइड्रेट, 1 ग्राम प्रोटीन, 0.27 फैट, 1.5 ग्राम फाइबर, विटामिन ई, विटामिन सी, विटामिन ई, पोटेशियम जिस्म खे मिलंदियूं आहिनि। इहे सभु मालामाल ताक़त सिर्फ़ हिन आड़ू में। आड़ू केतिरनि ई एंटी ऑक्सीडेंट्स जो सुठो ज़रियो आहे, जंहिंमें बीटा कैरोटीन, विटामिन ई, सी ऐं ई बि शामिल आहिनि। आड़ू फ्लोवोनाइड्स नाले एंटी ऑक्सीडेंट में वधीक आहे, जेकी मुख़्तलिफ़ बीमारियुनि जहिड़ोकि ज़ियाबतीज़ ऐं दिलि जी बीमारी खां तहफ़ुज़ फ़राहम कनि था। हिकु तहक़ीक़ मां मालूम थियो आहे त फ्लोराइड ऐं ॿियनि एंटी ऑक्सीडेंट सां भरपूर खाधो खाइण सां 56% ऑक्सीडेटिव तकलीफ़ जो ख़तरो घटिजी वियो आहे। आड़ू में केतिरियूं कुदरती ताक़तूं आहिनि जेकी नज़र लाइ फ़ाइदेमंद आहिनि। हिन मेवे में मौजूदु विटामिन सी ऐं ई बि चमड़ी जी सिहत खे बि फ़ाइदो ॾींदियूं आहिनि। विटामिन सी सिज जी गरमाइश ऐं ॿियनि माहौलियाती अंसरनि खां चमड़ी जे नुक़सान खे बि रोकण में मदद करे थो। तहक़ीक़ मां इहो बि ज़ाहिर थियो आहे त उहो मेवो पंहिंजे एंटी ऑक्सीडेंट ख़ासियतुनि जे करे जिगर खे नुक़सान पहुचाइण खां बि बचाए थो।